अवाजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। काल विधाई कुन में जाॾा जुंग जहाज़ तुंहिंजी अॼु तराज़ आहे आर अखियुनि में। भलारे बिठतणी जे भलारे बैत सां मुंहिंजी आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां थी दुनिया जी कुंड कुड़छ ताईं। जंहिंजा मां ॿुधी पियो उन्हनि मीड़ी महिरबाननि खे सिक भरियो सलाम शाल क़बूल पवे। 1 जुलाई 2025 अंगारे जे ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे आऊं अव्हांजी ख़िदमत में हाज़ुर आहियां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अव्हां इहा ई दुआ त शाल जितो जो असुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अव्हां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़छ में जिते बि रहो सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं सिंध जे मज़लूम माण्हुनि लाइ जा खोड़ींदा रहो। शाल अव्हांजा ख़्वाब तहबीरनि सां लाव लही सघनि। साईं मुंहिंजा जॾहिं बि माण्हू के तरक़ियाती कम ॾिसंदो आहे त दिलि ख़ुशि ज़रूरु थींदी आहे। उहा बि इन करे त अवामी भलाई जा कम थी रहिया आहिनि, पर के तरक़ियाती कम अहिड़ा हूंदा आहिनि जेके ॿियनि लाइ तकलीफ़ जो सबबु बणिजंदा आहिनि। सिंध सरकार बिल्कुलु ईअं ई कंदी रही आहे। हिकिड़नि खे तारींदी आहे त ॿियनि खे वरी ॿोड़ींदी रहंदी आहे। हिन भेरे जॾहिं नवाबशाह जे पटण जा पंध पुछायमि त रस्ते वाट ते तरक़ियाती कमनि जो जाइज़ो बि वठंदो पियो वियुसि, तॾहिं सिम नालो बि नज़रनि मां गुज़रियो। नवाबशाह जे हदनि में सिम नाले जी खाटी बि थियल हुई त उन सां गॾोगॾु हाणे मज़बूत बंदि बि ॿधो वियो आहे, जेका यकीनी तौरु ख़ुशी जी ॻाल्हि इन करे बि आहे जो हेल बारिशूं वधीक पवण जो इम्कानु आहे ऐं इहो बि इम्कानु ज़ाहिर पियो कयो वञे त शहरी इलाइक़ा बि पाणी जी लपेट हेठि अची सघनि था। जंहिं लाइ ख़ुशी थी त नवाबशाह जे हदनि में सिम नाले खे न सिर्फ़ु खाटी थी आहे पर मज़बूत बंदि बि ॿधो वियो आहे ऐं उन में घणे पाणी खणण जी गुंजाइश बि पैदा कई वई आहे, जंहिंसां यकीनी तौरु नवाबशाह खे फ़ाइदो ई थियणो आहे। पर नवाबशाह जो उहो ई सिम नालो जॾहिं सागड़ जे हदनि में दाख़िल थिए थो तॾहिं इहो अंदाज़ो बख़ूबी लॻाए सघिजे थो त सिम नाले खे को बंदि त नाहे आयो पर किथां का खाटी बि नाहे थी। जॾहिं नवाबशाह वारो पाणी ख़ैरपुर जे हदनि मां थींदो नवाबशाह में दाख़िल थींदो ऐं पोइ उतां थी जॾहिं सागड़ में पहुचंदो त सिम नाले में पाणी खणण जी गुंजाइश मौजूद ई न हूंदी। सागड़ शहर जी वॾी ख़ासियत इहा बि आहे जो सागड़ शहर खे सिम नालो बिल्कुलु ईअं घेरे हेठि आणियो बीठो आहे जीअं माण्हू दुश्मन जी फ़ौज जे घेरे में अची वेंदो आहे। अहिड़ी सूरत हाल में सागड़ में ॿोॾ वारो इम्कानु कंहिं बि सूरत में रद्द नथो करे सघिजे। हीअ सिर्फ़ु सागड़ जी सूरत हाल न आहे, सिंध जा अक्सर शहर बिल्कुलु ईअं ई पाणी जे घेरे हेठि आयल आहिनि ऐं कंहिं बि वक़्तु उन्हनि खे ॿोड़े सघिजे थो। पुराण नदी जे अञा ताईं खाटी न थी आहे, न वरी को तरक़ियाती कमु करायो वियो आहे, न वरी बदन खे मज़बूत करण जे लाइ का हिकमत अमली जोड़ी वई आहे। सिंध सरकार त ॿोॾ वारी सूरत हाल खे मुंहुं ॾियण लाइ अञा ताईं हिकमत अमली बि नाहे जोड़ी ऐं जॾहिं ख़ुदा न करे त ॿोॾ अची वञे त पोइ सिंध सरकार छा कंदी? छा माण्हुनि खे बेयारो मददगार छॾियो वेंदो? जेकॾहिं ॿोॾ वारी सूरत हाल पैदा थिए थी त फ़सल खे नुक़सानु यकीनी तौरु पहुचंदो। नुक़सानु त हाणे बि थी रहियो आहे छो त फ़सल जा सुठा अघ अञा बि मुक़ररु न आहिनि थिया। सिंध जेका कंहिं वक़्त में वॾी ख़ुशहाल धरती हुई, खीर मखण माखी समेत केतिरियूं ई शयूं हर कंहिं लाइ मुयसरु हुयूं ऐं पोइ वक़्तु गुज़रण सां गॾोगॾु हर शइ ख़तमु या घटि थियणु लॻी। माण्हुनि जो चवणु आहे त खीर विकिरो करण जे करे बरक़तूं ख़तमु थियो वञनि। अॻु में जॾहिं खीर जो विकिरो कोन हूंदो हुयो त उन वक़्तु असांजी सिंध जी धरती अनाज बहितर ॾींदी हुई, सुठा फ़सल थींदा हुआ, हर तरफ़ ख़ुशहाली बहितर माहौल हूंदो हो ऐं मालवंद माण्हू ख़ुशहाल हूंदा हुआ। पर हाणे छा कजे? मालवंद माण्हू त मुश्किलातुनि खे बि मुंहुं ॾेई रहिया आहिनि त परेशानी खे मुंहुं बि ॾेई रहिया आहिनि। सिंध सरकार आवाम खे सहूलियतूं ॾियण लाइ के बि क़दम न पई खणे। हक़ीक़ी तौरु सिंध सरकार खे फ़ौरी तौरु आवाम खे सहूलियतूं ॾियण लाइ क़दम खणणु घुरिजनि। अवाजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।
आम हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अव्हां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अव्हां सां मुखातिबु आहियां पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। नामेरे लेखक लतीफ़ जमाल जे लेख मां चूंड वर्क असीं अव्हां जे समातनि जी नज़र करियूं था। लतीफ़ जमाल जे लिखियल ख़ूबसूरत लेख जो उनवान आहे देस ॼण कोई निंधण को ग़रीब ॿार बिया। कॾहिं कॾहिं शाइरनि जी हिकु सिट बि क़ौमनि जे हिसे में ईंदड़ अज़ियतनि जी अकासी कंदी आहे। जॾहिं चिली जे शाइर बाबलू नरोदा इहे सिटूं सर्जियूं हुयूं त मां हिकु उंदाहे मुल्क ऐं ज़ख़्मी देश खां आयो आहियां तॾहिं चिली मथां अमृत जो राज हो। 1930 खां 1940 ताईं चिली मथां अमृत जा कारा ककर छायल हुआ। उहो ग्रेट डिप्रेशन जो दौरु हो। उहो इज़हार जी आज़ादीअ मथां पयल बंदिश जो ज़मानो हो। उहो अहिड़ो अरसो हो जिते चिली जूं समूरियूं मौसमूं हेॾियूं बणिजी वियूं हुयूं, जिते सियासी मुख़ालिफ़नि जे हथनि में हथकड़ियूं ऐं पेरनि में पेर कड़ियूं उन्हनि जी पोशाक जो हिसो बणिजी वियूं हुयूं। नरोदा जो किताबु आम गीत घणो पोइ शाया थियो, पर उनजी हिकु सिट पूरे देश जी दर्द कथा खे बयानु कयो हो। ईअं ई सिंध जे साहन जा वर्क चिली वांगुरु रोज़ सड़ंदा रहनि था। सिंध जे वसीलनि मथां सिंध जो इख़्तियार नाहे। कंध कोट ऐं कश्मीर जे अमन लाइ इस्लामाबाद अॻियां एहतजाज थियनि था। पुलिस ऐं कानून लागू कंदड़ इदारा पुरमन क़ौमी कारकुननि जे घरनि मथां चढ़ायूं करे खेनि खंभे खणी वञनि था, पर उनजी पकड़ खां उहे ताक़तूं परे आहिनि जेके सिंध जो सकून बर्बादु कनि थियूं, जेके अमन जूं वेरी आहिनि, जेके नियाणियुनि खे अगवा करे जबरी मज़हब मटाइण जहिड़ा कम कनि थियूं। पर हिन देश जे दिलनि मां आह बणिजी उथियल दर्द जी दवा का हुकूमती वेझ वटि न आहे। जंहिं आह जी गूंज शहरनि ॻोठनि बनियुनि सिराउनि ऐं पहाड़नि पेचरनि खे पंहिंजी पीड़ा जी लपेट में आणे छॾियो आहे, उहो दर्द जंहिं सावन खेतनि खे साड़े छॾियो आहे, जंहिं निढियुनि जूं निड़ियूं ख़ुश्क करे छॾियूं आहिनि, उहो दर्द जेको माउ जे गल तां रुॻो ॻोढ़नि जी सूरत में ॻड़ंदो ई नथो रहे, पर पुसियल पिंबड़ियुनि जो उहो पाणी बि आहे जेको पाणी पाप जे गहरनि पाछनि वांगुरु हिन देश जो पीछो कंदो रहे थो। उहो देश जंहिं मथां को मिज़ाइल नाहे किरियो, जंहिं मथां को ड्रोन जो हमिलो नाहे थियो, न ई उन देश मथां का बीमारी थी आहे, पर उहो देश विच ओभर जे मुल्कनि वांगुरु खंडु बणियल आहे। जंहिं देश जी हर घटी ऐं रस्ते ते हर वक़्तु सोग सुतल आहे, जंहिं देश जे हालतनि जी दुरुस्त अकासी मज़र लॻारे जे हिननि सिटुनि में करे सघिजे थी त न जंहिंजा लुड़क उघे को, न जंहिंखे परचा आहे, देश ॼण कोई निंधण को ग़रीब ॿार बिया। ऐं उन निंधण के ग़रीब ॿार जहिड़े देश जे माण्हुनि मथां अण ऐलानिया ग़ुर्बत जी जंग मढ़ियल आहे, जेका आवाम हर साल सख़्तु सज़ा सम्झी काटींदो रहे थो। जेकॾहिं दुनिया जा मुल्क थोरड़नि अरसनि में अज़ीम हासिलातनि ऐं बुलंदियुनि जा मीनार खड़ा करे सघनि था, त पोइ हिन मुल्क में अवाम जे मुक़दर जे अखियुनि में रतहाणियूं शामूं ऐं सोग वरितल सुबुह छो आहिनि। जेकॾहिं अज़ीम जंगियुनि ऐं तबाहियुनि जे वर चढ़ियल सॼो यूरोप, जेको नाज़ियुनि जे पेरनि जी मिटी चटींदो हो, ऐं जर्मन ताक़तनि एशिया जी तेल ज़ख़ीरनि जी हासिलात लाइ अधु दुनिया में तबाही मचाए छॾी हुई, उहा दुनिया तबाही मां उभरी कंहिं सोने संग वांगुरु खड़ी थी वञे थी ऐं पंहिंजे अज़ियतनि भरे माज़ी खे विसारे वेहे थी। उहा दुनिया जेका जंगी तबाहियुनि खे रुॻो सज़ा जहिड़ो सपनो सम्झी विसारे वेहे थी। कंहिं सोचियो बि न हूंदो त उहा दुनिया एतिरो अॻिते निकिरी वेंदी जो वुल्गा नदी जा किनारा बि अहिड़ो बीच बणिजी वेंदा जिते गोरा जिस्म सिज जा सेका ॾियण लाइ उन नदी जे किनारनि ते वेंदा, जिते लॻभॻि 7.5 ॾहाका पहिरीं रुॻो इंसानी जिस्मनि जा उज़वा ऐं रत सां भरियल रेत पखिड़ियल हुई। असां सां आलिम इहो आहे त हिन मुल्क जी इस्टेब्लिशमेंट सियासी पार्टियुनि खे महफ़ूज़ करण लाइ उन्हनि खे मुकमिल कारोबारी बणाए छॾियो आहे। जेकॾहिं हिन मुल्क में कंहिं हिकु सियासतदान जो स्कैंडल साम्हूं अचे थो त उहो कंहिं हिकु सियासतदान बजाए पूरे सिस्टम जी पत वाइकी करे छॾे थो। हाणे त सियासी पार्टियूं मुकमिल कारोबारी कंपनियूं ऐं माफ़ियाऊं बणिजी चुकियूं आहिनि अहिड़े मुल्क जे अंदरि जिते पुछाइण जो निज़ाम ऐं हिसाब जो अमल ख़ुदि गंदगी जो ढेर बणिजी चुको हुजे, उते असां कहिड़ी हुकूमती धुर मां इहा तवका रखी सघूं था त
उहा हिन मुल्क में मुआशी सुधार आणे सघंदी। जेकॾहिं हुकूमती धुरियूं ऐं सियासी पार्टियूं चाहिनि हा त हीउ मुल्क 78 सालनि में मुआशी तौरु दुनिया जो अमीर तरीन मुल्क लेखियो वञे हा, पर हीउ मुल्क पंहिंजी रियासती बहराननि सबबि अॼु बि तरक़ी बजाए तनज़ली जी गहराई में लही चुको आहे। ॾिसजे त शाइरी रुॻो जज़्बनि जी न पर जदोजहद जी ज़ुबान बि हूंदी आहे। शाइरी वेड़ जा मोर्चा पाण ठाहींदी आहे। जॾहिं तारीख़ जो सफ़र क़ौमनि जे दिलनि तां पंहिंजा ज़ख़्मी पेर रखी गुज़रे थो त शाइर उन रत मां नज़म लिखंदा आहिनि। हिन वक़्तु जॾहिं हिन मुल्क जो सियासी तबिको इक़्तिदार ख़ातिर हिन मुल्क जे मज़दूर पोहरे तहारी खां समूरा हक़ फुरे चुको आहे ऐं हिन मुल्क जी आवाम खे मुल्क मथां बार सम्झणु लॻो आहे, तॾहिं मज़हर लिगारी जो मथे ज़िक्र कयल नज़म देश जी दाह बणिजी बीठल महसूसु थिए थो, जंहिंमें सिंध जो सोग सुतल आहे, जंहिंमें पीड़ा जा केतिरा ई पंध आहिनि। ॾिसजे त शाइरी रुॻो जज़्बनि जी न पर जदोजहद जी ज़ुबान बि हूंदी आहे। शाइरी वेड़ जा मोर्चा पाण ठाहींदी आहे। जॾहिं तारीख़ जो सफ़र क़ौमनि जे दिलनि तां पंहिंजा ज़ख़्मी पेर रखी गुज़रे थो त शाइर उन रत मां नज़म लिखंदा आहिनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अव्हीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अवां सां मुखातिब अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। साईं मुचा गर्मी जा ॾींहं जीअं जीअं वधी रहिया आहिनि, जीअं जीअं गर्मी में इज़ाफ़ो थींदो पियो वञे तीअं तीअं वाबडा वारनि बि अखियूं ॾेखारणु शुरू कयूं आहिनि। न सिर्फ़ु घाटे टोड़ बिल अची रहिया आहिनि पर लोड शेडिंग जो आज़ार ख़तमु थियण जो नालो ई नथो वठे। इन समूरी सूरत हाल ते ग़ुलाम हुसैन जूणो लिखे थो, वाबडा अमले खे शल न को बहानो हथ अचे, उन बहाने खे नज़र में रखंदे बिजली बंदि करे छॾियनि। हू बि 18 कलाकनि खां 20 कलाकनि ताईं लोड शेडिंग कई वञे थी। ख़ासि करे उहो असरु ॿराड़े जे ॻोठनि में थी रहियो आहे। कॾहिं बि का तेज़ हवा लॻे या बरसाति पए त केतिरनि ई ॾींहंनि ताईं बिजली बंदि रहंदी आहे। ताज़ो बरसातूं पियूं आहिनि जंहिं बुनियाद ते तक़रीबन सॼी सिंध ऊंदहि में तब्दील थी वई आहे। बिजली जी फ़राहमी मुअतल कई वई आहे। इन सिलसिले में अख़बारनि में ख़बरूं छपजनि थियूं जेके इन ॻाल्हि जी शाहिदी ऐं गवाही लाइ काफ़ी आहिनि त ताज़िन बरसातनि दौरान अख़बार में पढ़ियमि त टंडे जाम जी मीर कॉलोनीअ जे रहवासियुनि बिजली जी डिघी लोड शेडिंग ख़िलाफ़ु हैदराबाद मिरपुर ख़ासि रोड ते धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो। वाबडा इंतिज़ामिया बरसाति पवण जे करे डिघी लोड शेडिंग कई हुई। सिंध जे अक्सर ॿाहिराड़ियुनि वारनि इलाइक़नि में इहो असरु ॾिसण में अचे थो। अलबत्ता शहरी आबादी में थोरो हथु हल्को रखियो वञे थो। सिंध जे अक्सर ॿाहिराड़ी वारनि इलाइक़नि में इहो असरु ॾिसण में अचे थो। अलबत्ता शहरी आबादी में थोरो हथु हल्को रखियो वञे ऐं नरमी कई वञे। बहरहाल बिजली जी डिघी लोड शेडिंग माण्हुनि खे मुंझाए छॾियो आहे ऐं परेशानियुनि में विझी छॾियो आहे। केतिरा बि एहतजाज कया वञनि, धरणा हया वञनि ऐं जलसा जलूस कढिया वञनि, पर वाबडा इंतिज़ामिया ते को बि फ़र्क़ु कोन थो पवे। उन्हनि जे करण ते जूं बि कान थी चुरे। खेनि का बि परवाह ई नाहे त आवाम रड़ियूं करे रहियो आहे, उन्हनि ॾांहुं को ध्यानु ॾिजे। हुक्मरान बि ख़ामोश आहिनि, ॼण उन्हनि खे इन अहम मसइले जी का ख़बर ई नाहे। हू न सॼे मामले खां नावाक़ुफ़ आहे। रुॻो बिजली जी लोड शेडिंग जे करे माण्हू परेशान न आहिनि, पर गैस जी लोड शेडिंग बि कई वञे थी, जंहिं बि मुंझाए विधो आहे। गैस जी लोड शेडिंग जे करे रिध पचाव में रुखणो पइजे थो। गैस जी लोड शेडिंग बि कलाकनि जा कलाक जारी रहे थी। ख़ासि करे खाधे पीते जी तयारी महिल गैस ग़ाइबु हूंदी आहे, पोइ गैस जो इंतज़ारु करिणो थो पवे त उहा केॾी महिल थी अचे जो रिध पचाव कजे। उहो हिकु संगीन मसइलो आहे। अॻु में त घरनि में बाहि ॿारण लाइ काठियूं इस्तेमालु कयूं वेंदियूं हुयूं ऐं खाधो पचायो वेंदो हो। हाणे काठियूं कोन थियूं मिलनि, वण वढिजी विया आहिनि। हिन वक़्तु काठियूं मिलनि त थियूं, पर उहे तमामु घणियूं महांगियूं आहिनि जेके ग़रीब माण्हू ख़रीद करे नथो सघे। किन हंधनि ते गैस जी फ़राहमी त कई वञे थी, पर गैस जो प्रेशर न हुअण करे खाधे तयारु करण में वक़्तु लॻी वञे थो त किन हंधनि ते मुर्गो गैस हूंदी कोन आहे। ग़रीब माण्हू सरापा सूरनि में आहिनि, जिन जी ज़िंदगी अज़ाबनि ऐं ॾुखनि में गुज़रे पई। हुक्मराननि केतिरा ई दफ़ा अहम ऐलान कयो आहे त गैस जी लोड शेडिंग
ख़तमु कई वेंदी, पर जॾहिं खां पाणी आयो आहे तालो बि लॻी नाहे सघियो। इल्म में मसीहाई जो कमी अहिड़ो आहे। हाणे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त फौरी तौर ते महांगाई ते ज़ाब्ते लाइ क़दम खंया वञनि। अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अॼु जे हिन जदीद दौर में पाण उते रही रहिया आहियूं जिते हक़नि जी हासिलात बि मुश्किल तरीन कमु बणिजी वियो आहे। सिंध जा मुहाणा बि दरबदरी जो दर्द भोॻे रहिया आहिनि, उन्हनि खे पंहिंजा हक़ बि नथा मिलनि। सिंध जे मुहाणनि खे बि अञा ताईं हक़ नथा मिलनि। सिंध जे मुहाणनि जा हक़ जे उनवान हेठि सतार ज़ंघे जो लिखे थो। सिंध जे माण्हुनि सां सदाईं कुझु न कुझु अहिड़ो थींदो रहियो आहे जेको न थियणु घुरिजे। पाकिस्तान ऐं पाड़ेसरी मुल्क सवें सालनि खां मच्छी मारण जे कारोबार सां सलाह ॾिल मुहाणनि सां अॼु ताईं कुझु ॼण बहितर न पियो थिए। ॿिन्ही मुल्कनि जे मच्छी मारण लाइ आज़ादु मलाहिन बदिरां ठेकेदारी निज़ाम क़ाइमु आहे जेको माहीगीरी पोहरियतनि जो इस्तेहसाल कंदो रहे थो। अक़वाम मुतहदा जी इंटरनेशनल लेबर ऑर्गेनाइज़ेशन ILO मूजिबि क़ौमी कोस्टल स्टेट मलाह जे ख़ुदि मुख़्तियार हक़नि जी ॻाल्हि सामूंडी किनारनि ते इकनॉमिक ज़ोन्स जे तइमीर जी ॻाल्हि करे थी त ग़रीब पोहरियत माहीगीरनि लाइ उन्हनि किनारनि ते रोज़गार जा वसीला पैदा करे सघजनि ऐं माहीगीरनि जी हौसला अफ़ज़ाई थी सघे। असां वटि सिंध जो 1046 मेलनि खां वधीक समुंड सिंध जे 6 ज़िलनि क्यामाड़ी ॾखण मलीर ठठे सिजावल ऐं बदीन ज़िलनि खे लॻे थो। सिंध जी उन्ही सामूंडी हिसनि में इल्ज़ामनि हेठि ॿिन्ही मुल्कनि जे झेड़े में आम ग़रीब मलाह जो जीअण बि जंजाल थी वञे थो। मलाह उन समुंड में मच्छी मारण वञनि था कि सामूंडी तूफ़ान या कुदरती आफ़तनि ते कंहिं बि मुल्क जी ॼाणायल हद में लॻी उतां जी नेवी या सामूंडी पुलिस खे गिरफ़्तार करे पंहिंजे मुल्क जे ज़मीनी जेलनि में उमाड़े थी। पोइ माहीगीर सालनि जा साल हिक ॿिए जे जेलनि में गुज़ारनि था। उन जे जेल में रहण दौरान उहे मुहाणा तॾहिं आज़ादु कया विया हुआ जॾहिं पंहिंजो ज़हनी तवाज़न ताईं वञाए वेंदा आहिनि। ॾखण एशिया में वरी अंग्रेज़नि जे अचण खां पोइ हिंदुस्तान जे विरहाङे ऐं पाकिस्तान जे वजूद अचण खां पोइ हर नए ॾींहं ते सियासत तब्दील थींदी रही आहे। सिंध जूं सामूंडी सरहदूं हिंदुस्तानी गुजरात ऐं महाराष्ट्र सां लॻनि थियूं। समूरी सिंध खे 1843 ईस्वी ते अंग्रेज़नि जी मुकमिल कंट्रोल खां पोइ मराठा बम्बई प्रेसिडेंसी जो हिसो बणायो वियो हो। तॾहिं खां पोइ हिंदुस्तान में जॾहिं सूबे ठहण जी शुरूआति थी त बंगाल मां बिहार ऐं मराठा बम्बई मां सिंध खे अलॻि करे 1935 में सिंध खे सूबे जी हैसियत ॾिनी वई त राजस्थान 1949 में सूबाई हैसियत ॾिनी वई ऐं गुजरात खे मराठा महाराष्ट्र मां अलॻि करे 1960 में मुकमिल सूबाई हैसियत ॾिनी वई। हिन वक़्तु पाकिस्तान में ख़ासि करे सिंध में कराची जे बंदरगाह पोर्ट कासिम केटी बंदर शाह बंदर सिंध जा मशहूरु बंदर आहिनि जॾहिं त भारतीय गुजरात जा पोर बंदर जामनगर बंदर ऐं बम्बई जो पोर्ट मशहूरु आहिनि। सिंध जा मुहाणा रोज़गार लाइ समुंड तरफ़ वधनि था। उनमें ठेकेदार निज़ाम बि सही नमूने नथो हलाए सघे। पाकिस्तान में सिंध जे मुहाणनि जी मुआशी बहाली सिख्या जे लाइ सिंध सरकार तोड़े वफ़ाक़ी सरकार पंहिंजे पारां कमु कंदी रही आहे। पर जॾहिं बि ॿिन्ही मुल्कनि भारत ऐं पाकिस्तान में हालतूं छिकताड़ वारियूं ॾिठियूं, पाकिस्तान में सिंध जे मुहाणनि जी मुआशी बहाली सिख्या जे लाइ सिंध सरकार तोड़े वफ़ाक़ी सरकार पंहिंजे पारां कमु बि कंदी रहे थी। पर जॾहिं बि ॿिन्ही मुल्कनि भारत ऐं पाकिस्तान में हालतूं छिकताड़ वारियूं थींदियूं आहिनि त उन्हनि जी कावड़ सागिन ग़रीब मुहाणनि ते पिणु किरे थी। दुनिया में ज़मीनी सरहदनि जूं लकीरूं आहिनि पर समुंड में कंहिं बि सरहद जो को ॾसपतो बि नाहे हूंदो। हाणे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त ग़रीब माहीगीरनि जो हर सूरत में ॿिए मुल्क भारत ऐं पाकिस्तान बैन अल-अक़वामी क़ानून खे आॾो रखंदे ॿई मुल्क पंहिंजे ग़रीब माहीगीरनि जो वधि खां वधि ख़्यालु रखूं। सर्वे जे सिजावली लिखे थो त जिते माझी मणियादार हुजनि ऐं वांकिअड़ा वींझार हुजनि, जिते झूपनि में जूं झार हुजनि ऐं बलवाननि जा ॿार हुजनि, जिते अरड़ा कीअं अड़बंग हुजनि ऐं चप ते तिन जे चंग हुजनि, जे मुल्क मिठे जी मुहबत में
बस माॻे मस्त मलंग हुजनि। तिन माण्हू मोती दाणनि जो ही दिलबर दिलबर देस वसे, ओ वांगी विख वधायो जीही नैसर दिलबर देस वसे, ही दिलबर दिलबर देस वसे। जित चोड़ेलनि जा चाग हुजनि ऐं भाग्याणियुनि जा भाग हुजनि, जित रूह रचंदा राग हुजनि ऐं मारण माल मिहाग हुजनि, जित थधड़ा थधड़ा ॾींहं हुजनि ऐं वसंदा रहंदा मींहं हुजनि, जित मर्द सभई अणमोट हुजनि पर जोयूं भीजण शींहं हुजनि, सो साणेह सोणियुनि सिंधियुनि जो ही सुंदर सुंदर देस वसे, ओ वांगी विख वधायो जीही नैसर दिलबर देस वसे। जित जोधा दोदा धीअ हुजनि ऐं लोही तिन जा लींहं हुजनि, जिन साननि जहिड़ा संग हुजनि ऐं रेटा तिन जा रंग हुजनि, जित कूदर पुट कमाट हुजनि जे ऊंदा हिन में लाट हुजनि, जित गोरनि गोरनि ॻोठाणनि जा हेॾा हेॾा ॻाट हुजनि, सो ॻाढ़ो ॻाढ़नि माण्हुनि जो नगर नगर देस वसे, ओ वांगी विख वधायो जीही नैसर दिलबर देस वसे। जित मौजनि में मेहराण हुजे ऐं मींहं जी मांडाण हुजे, जित चेटनि में चांडाण हुजे ऐं लोयनि जी लालाण हुजे, जित जेॾियुनि जा जिनसार हुजनि ऐं साहेड़ियुनि सिंगार हुजनि, जित राणियुनि राज धिञाणियुनि जा बसात हुजनि सहकार हुजनि, जित बरथर बूंद बहार हुजे, सो बंदर बंदर देस वसे, ओ वांगी विख वधायो जीही नैसर दिलबर देस वसे। जित लाल लतीफ़ जी लात हुजे ऐं सचल जी सौगात हुजे, जित भेज भिनी बरसात हुजे ऐं वसवस वाई वात हुजे, हू जो हुजे हुल हुल बि जिते, ख़ुशबू में बुॾल गुल गुल बि जिते, जित भिट धणी जी वाय हुजे, सिंधू जी हुजे बुलबुल बि जिते, सो सांग सुहारनि सुपरियुनि जो ही साझर साझर देस वसे, ओ वांगी विख वधायो जीही नैसर दिलबर देस वसे। जित मारवड़ा मस्तान हुजनि, ॼण सामूंडी तूफ़ान हुजनि, जित आला की इंसान हुजनि, जे मुल्क मथां कुर्बान हुजनि, जित सिंधियड़ा सरवेज हुजनि ऐं भाउन वांगुर भेज हुजनि, हिन सिंध सुहारी धरती सां बस पातल जिन जा पेच हुजनि, सो पहवारनि जे पखड़नि वारो पांवर पांवर देस वसे, ओ वांगे विख वधायो जीही नैसर दिलबर देस वसे, ही दिलबर दिलबर देस वसे। पंहिंजे हिकिड़े ॿिए नज़म में सर्वेच लिखे थो, ख़िज़ां जा ख़ीमा उखेड़े साथी वतन में न सिर बहार आणियूं, ख़िज़ां जा ख़ीमा उखेड़े साथी वतन में न सिर बहार आणियूं, मुदाम मौजूं पिसण जे ख़ातिर मुदाए ताके मल्हार आणियूं, वसन ऐं वेसन वतन जा वांगी सुखनि जा तिन लाइ अंबार आणियूं, हलनि जे ही बेक़रार मारू उन्हनि जे लाइ करार आणियूं, ॾुखनि बुखनि खे तड़े कढूं ऐं निंढा वॾा सभु नवाब करियूं, उथोड़े साथी मथे रमाजी घटी घटी खे गुलाब करियूं, विरन खां पंहिंजे वतन में तूफ़ान तिखा त लॻंदे ॾिसूं था साथी, सुखनि सां आला अखियुनि जे अॻियां ॿपार ॿरंदे ॾिसूं था साथी, सबा जा सिंधी सितम जे मच में सदाई सड़ंदे ॾिसूं था साथी, हज़ार ॻोढ़ा हमेशह तिन जे गलनि त ॻड़ंदे ॾिसूं था साथी, उन्हनि जे सुरनि फटनि जूं फ़कियूं करियूं त बिल्कुलु शताब करियूं, उथोड़े साथी मथे रमाजी घटी घटी खे गुलाब करियूं, सितमगरनि जे सिरनि खे वढियूं जलायूं तिन जा टिमाड़ साथी, जिगर में झोके अबूर तिन जे अखियुनि में ठोकियूं उमाड़ साथी, उन्हनि जे मकुर रियाज करियूं अवाम अॻियां उघाड़ साथी, उन्हनि जे लाइ इरादा पंहिंजा करियूं त बिल्कुलु पहाड़ साथी, जबर जूं पाड़ूं पटण जे लाइ हटूं ऐं कहिड़ो हिजाब करियूं, उथोड़े साथी मथे रमाजी घटी घटी खे गुलाब करियूं। इन ते पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त, इन साॻी दुआ सां वसे भिट तुंहिंजी भलारा सदा सदा देस परदेस सारा वसन, कॾहिं सिंध सिंधी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाइजनि।